पासे मीरपुर माथेले वेझो चाचड़ बिरादरी के कठ में संदन यरगमाली बणियल बिन नौजवानन के 24 कलाकनि अंदर बाज़ियाब कराइण जो चिता दिनो वियो आहे। मीरपुर माथेले वेझो ॻोठ अल्लाह बख्श चाचड़ में बिरादरी के चङनि मुड़सनि हाजी अब्दुल रहमान चाचड़, अब्दुल रज़ाक चाचड़ और अब्दुल लतीफ़ चाचड़ की अगवाणी में मेड़ाको थियो। मेड़ाके में चाचड़ बिरादरी के माण्हुनि घोटकी और पंजाब पुलिस के चिताव दिनो आहे त संदन यरगमाली बणियल नौजवान ज़ुल्फ़कार चाचड़ और अब्दुल फताह चाचड़ के 24 कलाकनि अंदर बाज़ियाब कराए वञे। चाचड़ बिरादरी के नेक मर्दन जो चवण हो त घोटकी और पंजाब पुलिस सहकार न पई करे, जेकॾहिं मुख़वी बाज़ियाब न थिया त एहतिजाजी तहरीक हलाइण लाइ हिकमत अमली जोड़ी वेंदी। ॿिए तरफ़ रामती पुलिस जो चवण आहे त नौजवान सादिक आबाद जी देह जीलानी मां अगवा थिया आहिनि। घोटकी ज़िले जी हदुनि में अगवा जो वाक़ियो पेश नाहे आयो। यादि रहे त गुज़िरियल राति रामती थाणे जी हद मां चाचड़ बिरादरी जा 2 नौजवान ज़ुल्फ़कार चाचड़ और अब्दुल फताह चाचड़ पानी जे वारे तां अगवा थी विया हुआ। माण्हू वापस करो, पुलिस कोई न सवली, पुलिस कोई हमदर्दी कोन कई आहे। ॾोह त आहे न, ॾोह जे करे त हर पुलिस के ॾोह खे काबू करण लाइ पंहिंजी हिम्मत करणी आहे। वजूहात इहे ई आहिनि जे पुलिस मदद न आहे कंदी। ज़ाहिर आहे 2 माण्हू अगवा थियल आहिनि जंहिंजा बचड़ा आहिनि, उहे घर चुप करे न वेंदा। असां पुलिस खे इहो इल्तिजा कंदासीं सभिनि खे वस वारनि खे त असां सां गॾिजी असांजा माण्हू मोटाइनि। को असांजी मदद न कई अथसि। आख़िर फार्मूटी पूरण जे लाइ त चई मुंहिंजी हद न आहे। जवाब बाबा तव्हांजी हद न आहे, 42 पिकट आहे त तव्हां ख़ैर में आई वेठा हो। जॾहिं हद बि आहे त सिंध जी पुलिस छाजे करे 42 पिकट आहे बया 2 ते, मतिलबु वॾो ॾोह आहे। अगवा हुआ, 2 माण्हू अगवा आहिनि, मासूम छोकिरा आहिनि। असांखे कोई रेस्पॉन्स न मिलियो त असां मज़दूर बिरादरी ऐं पंहिंजा दोस्त मिट माइट ऐं चाचड़ कबीले सां गॾु आहियूं। असां इनशाला हर दुख सुख में गॾु आहियूं ऐं रहंदासीं। पर जेकॾहिं असांखे कोई रेस्पॉन्स न मिलियो, ज़ाहिर आहे पोइ रोड बि आहे, SP साहब वटि बि वेंदासीं। आख़िर रोडनि ते ईंदासीं, काॾे वेंदासीं? ऐं असांखे इहो पुरअमन एहतिजाज असांजो हक़ आहे। जाके मैं जगह पर वहाँ पर पहुंचा, वो जो देह है, वो जलानी है, जगह जो है वो माचका थाने की हदूद है। सादकाबाद जो है वो तालुका है उनका, रहीम यार खान ज़िला है। मैंने सादकाबाद वालों को भी फ़ोन किए हैं, सच्चों को भी फ़ोन किए थे, वो मेरे साथ चाचड़ खड़े हुए थे। मैंने खुद भी बड़ी कोशिश कर रहा हूँ और की है, और इंशाल्लाह ताला करता रहूँगा। असल में सिंध और पंजाब की हदें भी तो है ना। अब ये जो वक़ूआ हुआ है सिंध की हदूद से भी 3 किलोमीटर अंदर है वो।